फाटक वारो बि जन खे न सुञाणे, हा हा जन खे सुञाणे। मोलाई सां मुकाबिलो कनि था से हाणे, हा हा कनि था से हाणे। दिनो गानो अब्बास अली ठाहे, मुनवर थो गाए, जेको थो वफ़ादार सॾाए, जेको थो वफ़ादार सॾाए। हिकु व्याज ते पैसा हलाए ॿियो चाहियूं, फाटक वारो बि जन खे न सुञाणे, हा हा जन खे सुञाणे। मोलाई सां मुकाबिलो कनि था से हाणे, हा हा कनि था से हाणे। दिनो गानो अब्बास अली ठाहे, मुनवर थो गाए, जेको थो वफ़ादार सॾाए, जेको थो वफ़ादार सॾाए। हिकु व्याज ते पैसा हलाए ॿियो चाहियूं। फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। दोस्तों, असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गाना ऑडियो कैसेट सां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे, उन लाइ बि राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे बि मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज 0300 3400 570।